असांजो वसल हलंदो आहे साईं जे करे। साईं जेसि ताईं चवंदो असां हिते वेठा आहियूं। साईं जो हुकुम हूंदो त राति निकिरी वेंदी, साईं जो हुकुम न हूंदो त 5 मिंट कटे न सघंदा आहियूं। कीअं यो सुख वेलो साईं जी कृपा असां ॾाढा ई भागण वारा साईं जे पिण में वेठा आहियूं। साईं जो गुणगान था कयूं। साईं जीअं हलाए थो उन जी मर्ज़ी में अगरि राज़ी रहंदासीं सदाईं सुख वेलो ॾींदासीं। माण्हू साईं को घणो ई कुझु घुरंदो आहे। ॾियण वारे दातार खे ख़बर आहे कंहिं समय ते छा शइ ॾियणी आहे। जिद करदो आहे। ये ॿार हूंदा आहिनि न, माउ पीउ को जिद करदा आहिनि। ख़बर आहे खाइण सां तबियत ख़राब थींदी लेकिन जिद करदा आहिनि। घुरदा आहिनि माउ पीउ को। माउ पीउ लाड अची करे ॾींदो आहे कि वटि खा पुटु कोई ॻाल्हि न, लेकिन ख़बर कॾहिं पवंदी आहे जॾहिं ॿार खे तकलीफ़ थिए। साईं जे पिण में वेठा आहियूं। साईं जी मर्ज़ी ते असांखे साईं जेको ॾिनो आहे उन जो शुक्रगुज़ार आहियूं। जो ॾिए थो ॾाढो ई आहे, उन में गंज आहे। जो है वो कम नहीं, जो नहीं दिया उसका कम नहीं। अगर अहिड़ी सोच सां हलंदासीं असांजो बेड़ो हिन कलयुगी संसार में पार थींदो। कीअं जीअं तूं हलाई मर्ज़ी तुंहिंजी, जीअं तूं हलाई मर्ज़ी तुंहिंजी, जीअं तूं हलाई मर्ज़ी तुंहिंजी, हुजत न तोसां हलंदी मुंहिंजी, हुजत न तोसां हलंदी मुंहिंजी। जाने तूं सभु साईं, जाने तूं सभु साईं, चई छा ॿुधायां वज़ीर हरे बाबा बेवस आहियां। वज़ीर हरे बाबा बेवस आहियां। तुंहिंजी महिर
जेके पया साईं तुझे बनाए, जेके पया साईं तुझे बनाए। साईं जब बैठा हूं एक एक चेहरे ते मुस्कान, एक एक चेहरे ते नूर छो साईं जे बनारे बैठा हूं, साईं जे पिड़ में बैठा हूं। समो ॾाढो कलियो गया माण्हू पंहिंजी टेंशन में लॻियल आहिनि, के पैसे जो के शरीर के परिवार काथे न काथे तकलीफ़ आहे। साईं जे पिड़ में बैठा हूं, कम तकलीफ़ खे भुलिजी करे बैठा हूं। लो लॻी आहे त साईं सां तार मिली आहे साईं सां।